पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कॉलोनी नंबर 1। सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशारी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो टॉपिक आहे ॿिनि सेटनि जो फ़र्क़ु। प्यारा ॿारो, ॿिनि सेटनि जे फ़र्क़ जी सभ खां पहिरियां असां छा कंदासीं, वसफ़ पढ़ंदासीं। पोइ ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे कीअं ज़ाहिर कंदा उहो बि पढ़ंदासीं। ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे कीअं पढ़िबो आहे उहो बि बयानु कंदासीं। ऐं ॿिनि सेटनि जो फ़र्क़ खे असां मिसालनि वसीले सम्झाइण जी कोशिशि बि कंदासीं। अचो त प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां इनजी वसफ़ पढ़ूं। वसफ़ छा आहे? चए थो ॿिनि सेटनि ए ऐं बी जो फ़र्क़ु a - b हिकु अहिड़ो सेट आहे जंहिंमें ए जा उहे सभु रुकन मौजूदु आहिनि जेके बी में न आहिनि। चए थो असां वटि ॿ सेट आहिनि, हिकिड़ो आहे ए, ॿियो आहे बी। तव्हां a - b ॿिनि सेटनि जो फ़र्क़ु हिकु अहिड़ो सेट हूंदो, ॿिनि सेटनि जो फ़र्क़ु हिकु अहिड़ो सेट हूंदो जंहिंमें ए जा सभु रुकन मौजूदु हूंदा जेके बी में मौजूदु न आहिनि। त असां सिर्फ़ु जवाबु उहो लिखंदासीं जंहिंमें सिर्फ़ु ए जा मेंबर मौजूदु हूंदा। बी वारा मेंबर जेके असां ए में ॾिसी करे कट करे छॾींदासीं, उन्हनि खे ख़तमु कंदासीं। सिर्फ़ु ए जा उहे रुकन लिखंदासीं जेके असांजा बी में मौजूदु न आहिनि। अचो था अॻिते छा आहे? चए थो ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे a - b सां ज़ाहिर कबो आहे। जेकॾहिं ॿिनि सेटनि जो फ़र्क़ु हूंदो त उनखे a - b सां छा कंदासीं, ज़ाहिर कंदासीं। ऐं असां इनखे पढ़ंदासीं a डिफरेंस b या a फ़र्क़ु b। कीअं पढ़ंदासीं? a डिफरेंस b या a फ़र्क़ु b। अचो तव्हां असां a डिफरेंस b या a फ़र्क़ु b खे हिकु मिसाल वसीले सम्झाइण जी कोशिशि कयूं। प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं मिसाल आहे त जेकॾहिं a सेट आहे उनजा रुकन आहिनि 1 2 3 4 5 ऐं b जेको सेट आहे उनजा रुकन आहिनि 2 4 6, त पोइ a डिफरेंस b या a फ़र्क़ु b असां कीअं लहंदासीं? अचो त उहो ॾिसूं। अचो त इनखे हल कयूं। हल करण जे लाइ सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त a फ़र्क़ु b जेको आहे बराबरि आहे। सभ खां पहिरियां a जा रुकन रखियासीं 1 2 3 4 5 ऐं पोइ b जा रुकन रखियासीं 2 4 6। हाणे असांखे चए थो a फ़र्क़ु b कीअं मालूम कंदासीं? सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं b सेट जा जेके बि मेंबर a में मौजूदु आहिनि उन्हनि खे कट कंदासीं। हाणे ॾिसो, हीउ b सेट जो मेंबर हिकिड़ो आहे असां वटि 2, इनखे कट कयोसीं, हिन खे बि कट कयोसीं। ॿियो सेट ॿियो मेंबर आहे 4, हिन खे कट कयोसीं, हिन खे कट कयोसीं। टियों मेंबर आहे 6, हिन खे कट कयोसीं, पर हिन खे कट न कंदासीं छो त हीउ 6 जेको मेंबर आहे इन में मौजूदु न आहे। असां वटि घणा बचा? हाणे चए थो जवाबु असां वटि उहो ईंदो जेके ए सेट में बचंदा। जेकॾहिं ए सेट में जेके बि असां वटि मेंबर बचंदा असां वटि जवाबु उहो ई हूंदो। भली हिन में ॿिया मेंबर बि हुजनि पर हिन में न हुजनि त असां कट न कयूं आहे। हाणे असांखे चए थो हिन में जवाबु कहिड़ो आहे? त ए में ॾिसो, ए में हिकिड़ो 1 बचो असां लिखियोसीं, ए में हिकिड़ो 3 बचो असां लिखियोसीं, ए में हिकिड़ो कहिड़ो बचो 5 बचो असां लिखियोसीं। हाणे हिते जेको आहे 6 हिन जो बचो आहे, b जो 6 बचो आहे, पर b खे असां a - b यानी a फ़र्क़ु b में न लिखंदासीं छो त हीउ b जो मेंबर आहे पर इन जो a सां वास्तो, इन जो a फ़र्क़ु b सां वास्तो न आहे छो त हिन खे 6 खे खणी करे असां हिते न लिखंदासीं। छो त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डेफिनेशन में पढ़ी आया आहियूं त असां ए जा उहे सभु रुकन लिखंदासीं जेके बी में मौजूदु न आहिनि। यानी ए जा जेके सभु रुकन आहिनि उन्हनि खे ॾिसी करे काट कंदासीं, जेके बी में मौजूदु न आहिनि उहे असां ए जा रुकन असां सिर्फ़ु जवाब में लिखंदासीं। हाणे ए जा रुकन जेके बचिया उहे 1 बचो, 3 बचो ऐं 5 बचो। हिते 6 बी में बचो पर 6 हिन में मौजूदु न आहे, तंहिंजे करे 6 जो हिन सां तालुक़ु, हिन जे जवाब सां तालुक़ु न आहे। असां सिर्फ़ु ए फ़र्क़ु बी छाजे बराबरि आहे? 1 3 ऐं 5 जी। प्यारा ॿारो, इन मिसाल खे ॾिसी करे असां हिकिड़ी ॿिए मिसाल ते ईंदासीं। मिसाल नंबर 2 आहे। चए थो जेकॾहिं असां वटि बी जा मेंबर आहिनि 2 4 6 ऐं ए जा मेंबर आहिनि 1 2 3 4 ऐं 5 त पोइ बी फ़र्क़ु ए असांखे छा करिणो आहे? मालूम करिणो आहे। हाणे बी फ़र्क़ु ए कीअं मालूम कंदासीं? इन जे लाइ हल ॾिसो। चए थो बी फ़र्क़ु ए बराबरि आहे, पहिरियां बी जा रुकन रखियासीं 2 4 6 ऐं पोइ ए जा रुकन रखियासीं 1 2 3 4 5, विच में निशानी ॾिनीसीं फ़र्क़ जी। हाणे चए थो इन में छा आहे त हिते 2 मौजूदु आहे, त हिते 2 मौजूदु आहे, हिते 2 मौजूदु आहे, हिन खे कट कयो। ठीकु आहे प्यारा ॿारो, हिते 4 मौजूदु आहे त हिते बि 4 मौजूदु आहे, हिन खे कट कयो। हिते असां वटि छा आहे? 6 मौजूदु आहे, हिते 5 मौजूदु आहे। हाणे असांखे चए थो जवाबु बी फ़र्क़ु ए जे जवाब में असां उहे रुकन लिखंदासीं जेके पहिरें सेट में बची विया आहिनि। हाणे पहिरें सेट में हिते 6 बचियो आहे, ॿिए सेट में 5, 1 ऐं 5 बचा, 1 3 ऐं 5 बचा। हाणे चए थो असांजो बी सां तालुक़ु न आहे, बी जा पहिरियां मेंबर जेकॾहिं ए में आहिनि त उन्हनि खे कैंसिल कयो
उन खां अलावा तव्हांखे मेंबर उहे रखणा आहिनि जेके तव्हांजे पहिरें सेट में बची विया आहिनि। हाणे पहिरें सेट में हिते बचियो 6, हिन जे पहिरें सेट में 1, 3 ऐं 5 बचा, त हिते असां जवाबु लिखियोसीं 1, 3, 5। हिन मिसाल में पहिरें सेट में बचियो आहे 6, त बी फ़र्क़ु ए जो जेको जवाबु हूंदो उहो हूंदो 6। प्यारा ॿारो, अॼु असां सम्झी चुका आहियूं त ॿिनि सेटनि जो फ़र्क़ु कीअं मालूम कबो आहे, ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे कीअं ज़ाहिर कबो आहे, ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे कीअं पढ़िबो आहे, ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे असां मिसालनि वसीले बि सम्झाए चुका आहियूं। उन खां अलावा असां ॿिनि सेटनि जे फ़र्क़ खे या 3 सेटनि जे फ़र्क़ खे अॻिते हली करे सम्झाईंदासीं। प्यारा ॿारो, असां अॼु रियाज़ी जो हिकिड़ो टॉपिक पढ़ियो आहे, ॿिनि सेटनि जो फ़र्क़ु। सुभाणे असां हिकिड़े नए टॉपिक सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। तेसि ताईं उस्ताद इनायतुल्लाह लाशरी खे ॾियो इजाज़त। असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। महिरबानी।